नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त कंडियारो में खबर ईंदारो तो नेठ मुसलसल अवामी न्यूज़ ते खबरों नशर थियण रंग लाथो। असिस्टेंट कमिश्नर कंडियारो अलामती बुख हड़ताली कैंप कंडियारो ते पहुंची वियो। अगवाणन सां ॻाल्हियूं कामयाब थी वयूं। बुख हड़ताल कैंप खत्म कराई वई। बाण ब्लैक ते विकिरो थियण खिलाफ ऑल पार्टीज़ अलायंस ऐं आबादगारम पारां शहर जे मुख्य स्टार चौक ते अलामती बुख हड़ताल करे एतिजाई मुज़ाहिरो करण बाद एसी पाण आबादगारन ऐं ऑल पार्टीज़ अलायंस वारनि वटि अलामती बुख हड़ताली कैंप ते पहुची इन्हनि सां ॻाल्हियूं करे मुतालबा मञिया ऐं ख़ातिरी कराई त बाण जी खोट अवां आबादगारनि सां गॾिजी ख़त्म कराई वेंदी ऐं ब्लैक ते बाण विकिरो कंदड़ दुकानदारनि खिलाफ सख़्त कार्रवाई कई वेंदी। उन मौके ते ज़फर कोसो, जुल्फकार मला, नजीब मुजीब अन्यनि ॿियनि चयो त कंडियारो में बाण ब्लैक ते विकिरो थी रहियो आहे। 1750 रुपयनि जी यूरिया वारी बोरी 2800 में विकिरो थी रही है, पर बाण विकिरो कंदड़ डीलरनि खां केर बि पुछण वारो न आहे। हिननि चयो त बाण विकिरो कंदड़ डीलर राति जे वक़्तु वॾनि ज़मींदारनि के बाण ब्लैक ते विकिरो करे छॾनि था। राति जे वक़्तु बाण विकिरो कंदड़ डीलर राति जे वक़्तु पंहिंजे गुदामनि ते बाण लाराइनि था ऐं राति जे पेट में ई बाण विकिरो कयो थो वञे। असिस्टेंट कमिश्नर अब्दुल गफूर धामरा ख़ातिरी कराई त ब्लैक ते बाण विकिरो कंदड़नि खिलाफ सख़्त कदम खया वेंदा ऐं एसी कंडियारो चयो त ॿिनि ॾींहंनि अंदर सभिनी आबादगारनि के बाण ॾिनो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।